शहदादकोट का निवाई गांव लुकमान सियाल के बच्चे इस जदीद दौर में भी बुनियादी तालीम से महरूम हैं, जबकि इलाका मकीन तालीम और स्कूल के हवाले से अपने ख्यालात का इजहार करते हुए वश न्यूज़ से कहा कि अफसोस का मकाम है कि हमारे बच्चों के मुस्तकबिल को तबाह होते देखकर मुंतखब नुमाइंदे भी खामोश हैं। बरसात में हिकिड़ी पुरानी बिल्डिंग उहा ड्री पई, और ॿी जगह नई हुई उहा बि हाणे माना सम्झ वेहण जहिड़ी न आहे ॿारनि जे। मास्तर बि पहिरीं ॻाल्हि कोन्हनि, 2 साल थी विया आहिनि, वीचारा ॿार दरपदर थी विया आहिनि कोट लुकमान सियाल जा। असांजी वधि में वधि सिंध गवर्नमेंट खे इहा अपील आहे त पंहिंजा मास्तर भर्ती कराइनि, जेके मास्तर न आहिनि उहे मास्तर मोकिलनि असांजे, ऐं बिल्डिंग बि नए सिरे ठाही वञे। इहा ॿार साईं 400-500 खनि थींदा, 400-500 ॿार आहे, उन्हनि जो फ्यूचर माना दाव ते लॻल आहे असांजे हुते। डिप्टी कमिश्नर या जेके बि असांजा ऑफिसर आहिनि पंहिंजे तालुके जा या ज़िले जा, उनखे वधि में वधि अपील इहा कयूं था त जल्द में जल्द मास्तर ॾिना वञनि ऐं बिल्डिंग खे मरम्मत करे नई कई वञे। असांजो स्कूल 1981 में ठहियो आहे। हीअ पुराणी बिल्डिंग आहे, हे नई आहे। हे नई बि हाणे मींहं में हिन पुराणी खां वधारी ख़तमु थी वई आहे। हाणे असांखे ॿियो साल आहे, उस्ताद रिटायर थी वियो आहे, उस्ताद न मिलियो आहे। सो 2 सालनि में असांजा छोकिरा दरपदर थी विया आहिनि, न ई मरमत हिन जी थिए थी पई स्कूल जी, न उस्ताद असांखे मिलनि था पिया। सो असांजो इहो अर्ज़ु आहे ऑफिसरनि खे या साहबनि खे त महिरबानी करे, या वज़ीर आला जेको बि असांजो आहे उनखे इहो अर्ज़ु आहे त असांखे इहा महिरबानी करे हे बिल्डिंग बि ठाराए ॾियनि, ऐं जेके उस्ताद न आहिनि असांखे उस्ताद बि खपनि। लागू मास्टर कोन्हे को, ॿाल वाल वधनि दर पदर थींदे, ॿिया कोई बि कोन्हे को मास्टर न को, अगला अॻियां प्रिंसिपल थी स्कूल रह गया सारा। जबकि दूसरी जानिब बच्चों ने भी एहतजाजी मुजाहरा करते हुए वश न्यूज़ के सामने मसाइल का दफ्तर खोल दिया। भाई असांजो स्कूल रही वियो आहे, असांजा ताली थी वई आहे, असांजो स्कूल रही वियो आहे, असांखे उस्ताद खपे, ठहराए ॾियो। स्कूल खपे, असांजो स्कूल सफ़ा ठही वियो आहे, असांखे सिंध एजुकेशन जी सफ़ा तालीम जी माना बर्बाद थी वई आहे। असांखे इहो माना स्कूल ठहराए ॾियनि, असांखे ख़ुदा रा असांखे माना ठहराए ॾियनि त असां उस्ताद खपे, ऐं असांजी तालीम विञाइजी वई आहे, ऐं असांखे उस्ताद खपे। असांजो स्कूल रही वियो आहे ऐं असांखे स्कूल ठहराए ॾियनि। उन्होंने मज़ीद कहा कि एक तो पहले से ही हम बुनियादी तालीम से महरूम हैं, और दूसरी बात यह कि सैलाबी तबाहकारियों के बाद भी हम तालीम समेत हर सहूलत से महरूम हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।